इंटरनेट खे टिनि हिसनि में विराए सघिजे थो। पहिरें हिसे खे सरफेस वेब चइबो आहे। सरफेस वेब वेबसाइट जो उहो हिसो आहे जंहिंजी समूरी डेटा असां गूगल या कंहिं ॿिए वेबसाइट तां सर्च करे ॻोल्हे सघूं था। इंटरनेट जे ॿिए क़िस्म खे डीप वेब चइबो आहे। डीप वेब में उहे शयूं वरतियूं वञनि थियूं जेका गूगल या ॿी कंहिं शइ में नथियूं मिली सघनि, जीअं इंस्टाग्राम जूं प्राइवेट तस्वीरूं, प्राइवेट अकाउंट या ईमेल वग़ैरह, जेके सिर्फ़ मालिक ई पासवर्ड हणी ॾिसी सघे थो। इंटरनेट जे टिनि क़िस्म खे डायरेक्ट नेट चयो वेंदो आहे। डायरेक्ट नेट खे कंहिं मख़सूस ब्राउज़र ज़रिए हलाए सघिजे थो। आम तौर ते इस्तेमालु थींदड़ ब्राउज़र गूगल क्रोम या मोज़िला फायरफॉक्स सां डायरेक्ट नेट ते रसाई बिल्कुलु मुमकिन न आहे। डायरेक्ट नेट लाइ इस्तेमालु थींदड़ ब्राउज़र खे टोर ब्राउज़र चयो वेंदो आहे। टोर त हूअं आम ब्राउज़र जहिड़ो ई आहे। टोर ब्राउज़र सां अगरि तव्हां का बि अहिड़ी वेबसाइट ॻोल्हींदव, तव्हांजी शनाख़्त लिकल रहंदी। असां अक्सर ॾिसूं था त आम तरह सां वेबसाइट्स जा नाला आम ॿोली में ई हूंदा आहिनि, जीअं गूगल ऐं फेसबुक वग़ैरह, ऐं उन्हनि जे आख़िर में .com, .r, .gov, .pk वग़ैरह वग़ैरह हुजे थो। डायरेक्ट नेट वेबसाइट में उन जे आख़िर में .onion हूंदो आहे, ऐं उन वेबसाइट जो एड्रेस आम वेबसाइट खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे, अंगनि ऐं अख़रनि में हूंदो आहे, जंहिंखे यादि करणु इंतिहाई मुश्किल आहे। फ़र्ज़ करियो हीअ डार्क नेट जी वेबसाइट जो हिकु एड्रेस आहे। जेकॾहिं हिन एड्रेस खे मां मोज़िला फायरफॉक्स में खोलियां त न खुलंदो, पर साॻी वेबसाइट टोर में खुली वेंदी। हिन वेबसाइट खे हिडन विकी चइबो आहे। हीअ वेबसाइट डायरेक्ट नेट जो हिसो आहे। तव्हां हाणे सरफेस वेब बजाए डायरेक्ट नेट वेबसाइट ॾिसी रहिया आहियो। हीअ डायरेक्ट नेट जी वेबसाइट जो हिकु सादो मिसाल आहे, पर उहो तव्हां डायरेक्ट नेट ते हर गैर क़ानूनी कमु ॻोल्हे सघो था, जंहिंजो इंटरनेट ते हुजण जो तसवुर ई नथो करे सघिजे। डायरेक्ट नेट ज़रिए को बि माण्हू हर क़िस्म जी मंशियात ख़रीद करे सघे थो। डायरेक्ट नेट पाबंदी पियल दवाउनि ऐं नशेआवर शयुनि सां भरी पई आहे। डायरेक्ट नेट ते तौहीन रिसालत समेत तौहीन मज़हब बाबति चिड़ ॾियारींदड़ मवाद बि पियल आहे। हिते किराए जा क़ातिल बि मौजूदु आहिनि। डायरेक्ट नेट ते रेड रूम नाले टार्चर सेल बि मौजूदु आहिनि, जिते लाइव वीडियो ज़रिए माण्हुनि ते तशद्दुद कंदे ॾेखारियो वेंदो आहे। डायरेक्ट नेट अहिड़े फोरम सां भरियल आहे जिते दुनिया जा शातिर दिमाग़ अजीब ख़्याल पेश कंदा रहनि था, जिन खे ॿुधी लिंग कांडार जो वञनि। पर शर्त उहो आहे तव्हां कंहिं रीति उन डायरेक्ट वेबसाइट ते रसाई हासिल करे सघो। डायरेक्ट नेट खे टोर ज़रिए हलाए सघे थो, ऐं टोर हिकु महफ़ूज़ ब्राउज़र आहे, पर
जंहिं शइ जे बारे में अव्हांखे ॼाण न आहे उनखे हरगिज़ विज़िट न कयो। डार्क नेट आम इंटरनेट न आहे, हीअ ॾोहारनि ऐं शातिर दिमाग़ ऐं दहशतगर्दनि जो नेटवर्क आहे। हिनखे विज़िट करण सां अव्हांखे ज़ाती तरह सां कोई नुक़सान बि पहुची सघे थो। हीअ वीडियो सिर्फ़ु आम सम्झाइण लाइ ॾिनी वई आहे। उनजो हरगिज़ मतिलबु इहो न आहे त अव्हां डार्क वेबसाइट विज़िट कयो। पंहिंजो ख्यालु रखो ऐं ॾिसंदा रहो अलीम बलोच ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हिन वीडियो खे